पूरी वर्ल्ड लेवल ते जा कोरोना वायरस जंहिं दुनिया खे हिलाए छॾियो आहे त पहिरें असां जी इहा प्रायोरिटी हुजे त असां कोरोना वायरस खां कीअं बचाव कयूं ऐं जेके हुकूमत तरफ़ां जा मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां जेके असांखे चया विया आहिनि त उन ते अमल कयूं। बाक़ी इहो मसइलो आहे माण्हुनि जी जेका माना बेरोज़गारी आहे, माण्हू तंग थी विया आहिनि, माण्हुनि खे टाइम ते नथा मिलनि, हुकूमत करे पई वसार करे पई, अञा उन्हनि जूं लिस्टूं रहियूं पियूं आहिनि, पर असां इहो जेको आहे पंहिंजे तौर ते असां बि पंहिंजी तरफ़ां सही मला जेको कयो आहे 15-20 माण्हुनि खे असां राशन पहुचायो आहे। राशन मिलियो आहे पूरे पाड़े जो 15 माण्हुनि खे ग़रीबनि खे विराए ॾिनो आहे माल सब्जी उन सां गॾु। उन्हनि जी वॾी महिरबानी अलाह कंदो उन्हनि खे ख़ुशि सदाईं आबाद हूंदा। उन्हनि सां महिरबानी कई, असांजी ॻण कयूं, असांजे पाड़े खे यादि कयूं। ग़रीब पाड़ो आहे असांजो, उन्हनि जी महिरबानी आहे असांजे मथां, उन्हनि महिरबानी कई, जेको हुननि जो हाल हो असांखे ॾिनो बाबा।